नौशर फिरोज़ मां खे ख़बर ॾींदा हलूं। फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो ऐं सिंध जे हर इशू ते भरपूर किरदारु अदा कंदड़ PS 35 आज़ाद उम्मीदवार एडवोकेट कादिर बख्श कोराई वोट वठण ख़ल्क़े ख़ुदा में शऊर पैदा करण ऐं सुतल क़ौम खे जाॻाइण लाइ शहर में पंहिंजी घरवारी वकील तमीना कोराई, भाउ अयाज़ अली कोराई ऐं वकील बिरादरीअ सां गॾिजी मोरो कोरट खां डोर टू डोर वर्क लाइ पहिरें पंधु निकिरी पियो। वोट जो मक़सदु ॿुधायो त वोट तइलीम, सिहत ऐं ॿियनि मसइलनि लाइ ॾियो। भोतारनि वॾेरनि जे पोयां न लॻो, वोट खे इज़त ॾियो, कुझु शऊर आणियो। एडवोकेट कादिर बख्श कोराईअ जो इंतिखाबी निशान आहे खट। मोरो जे अवाम खे सपोर्ट जी अपील कजे थी। कंहिं नए चेहरे खे मौक़ो ॾियो, अवां जी ख़िदमत करे सघिजे। दोस्तों, असां जेको आहे मौजूदु आहियूं मोरो कोर्ट जे ॿाहिरां। जनरल सेक्रेटरी मोरो बार जो मोहतरम कादिर बख्श कोराई साहब जेको आहे सो आज़ाद उम्मीदवार तौरु बीठा आहिनि। निशान आहे साईं जन जो खट ऐं डोर टू डोर जेको आहे शहर में वर्क करण लाइ अॼु निकिता आहिनि। साईं जन खां पुछंदासीं त साईं तव्हां केतिरा मोरो जी अवाम मां पूरो उमेद आहियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इयाक नअबुदु व इयाक नस्तईन। क़ाबिल एहतराम साफ़ी ॿाहिरि ऐं मोरो जो गयूर अवाम, अस्सलाम वालेकुम। जीअं त असां पुरुमीद आहियूं, जीअं हर माण्हू पुरुमीद हूंदो आहे, ईअं मां पुरुमीद आहियां। इंशाअल्लाह ताला असां शऊर पैदा करणु चऊं पिया अवाम में। अवाम जे विच में रुली मिली वेंदासीं, अवाम जे दरनि ते, अवाम जे घरनि में, रेड़े वारे वटि, गाॾे वारे वटि शऊर पैदा कंदासीं। तव्हां कंहिंजे बि बंगले ते, हाउस ते न वञो। इलेक्शन आहे, इलेक्शन में हर माण्हू जो वोट आहे हू तव्हां वटि ईंदा, तव्हांजे दरनि ते ईंदा, तव्हांजे घरनि ते ईंदा। ऐं उहा शुरूआति मां कई आहे ऐं इंशाअल्लाह ताला असां तव्हां में शऊर पैदा कयूं था। तव्हां पंहिंजे वोट जी अहमियत ॾिसो ऐं तव्हांजे वोट जी अहमियत थियणु खपे, तव्हां अवाम जी इज़त थियणु खपे। असां पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं, असां शऊर पैदा कयूं था तव्हां में, त तव्हां पंहिंजे वोट जो जेको आहे सो सही इस्तेमालु कयो। जेके सुठा, जेके तव्हांजे विच में मौजूदु हुजनि, जेके पहिरियों घारे तव्हां सां गॾु हुजनि, जेके तव्हांखे भाकुर में विझनि, जेके तव्हां सां ॾुखोईंदड़ मसइलनि में गॾु हुजनि, जेके तव्हां सां हर ॾुखे वक़्त में तव्हां सां गॾु बाज़ू तव्हांजा बणियल बीठा हुजनि।